हर किस्म जी हमद सना तारीफ़ तहमीद अज़मत किबरियाई अल्लाह वादहू ला शरीक लहू जे लायक देबा सज़ावार है, जेको तन्हा अकेलो तमाम तारीफ़ें ए सारी इबादतें जो लायक है, मुस्तहिक है। बादहू ला तादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थिए अल्लाह जे तमाम रसूल नबी पैगंबर मथे ख़ास खुसूसन आंजे मुझे पूरी कायनात आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे, जैसे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पा इंसान के दीन इस्लाम जड़ो रोशन रस्तो दिखारियो, भटकले वाटे मथा हटाए सीधी वाट दिखारई। दुनिया में रही करे जिंदगी जो किए गुजर बसर करणो है वो तरीका है तौर सिखारिया। हाज़रीन जुमा अल्लाह पाक जे पाक कलाम में जा अर्श अजीम जे रब जा चंद बोल मुआ समा तिलावत किया आई। जे आयत में अल्लाह तबारक व तआला पाखे उम्मते मुहम्मदिया जे अफराद के जो पा वेठा आहियूं जीअरा तंहिंखे मरी विया उ करे विया पिन जो जिकी करणो हो सो पा जिंदा लाइ अचींदले मुसलमान ला करे हिकिड़ो प्लेटफॉर्म रखियो है, हिकिड़ो आइडियल ऐं नमूनो ॾिसियो है। दुनिया में मुख्तलिफ कौमों ॾिसूं था, मुख्तलिफ रंग रूप ॾिसूं था, मुख्तलिफ तौर तरीक़ा ॾिसूं था, मुख्तलिफ धर्म ॾिसूं था, पर उम्मते मुहम्मदिया जो फर्द हुअण जे नाते पांखे जिंदगी की गुजारनी है। हिकिड़ी त इहा जिंदगी रही आम ख़ास माण्हू समझे तो जो सजदा करियां पियो, रोज़ा रखां पियो, हज कयो है, उम्रो कयो है, वग़ैरह वग़ैरह। हिकिड़ी त इहा जिंदगी रही। इन जे अलावा कई भेरा गुंदण खपेंदा। रोज पा अन्न पेट में हलायूं था, रुखी मानी रोज वे त न रेड़े। इन भेरो साग खपे, चाय खपे, अछाण खपे। पो जीअं जीअं माण्हू मिल्कत में अॻियो वधंदो वञे तीअं उन मुद्दा उन दस्तरखान मथे वधंदा वञे। तीअं बहैसियत उम्मते मुहम्मदिया जो फर्द हुअण जे नाते, आखिरी उम्मती हुअण जे नाते सिर्फ इबादतें ते गुजारो न थींदो, सिर्फ सजदा रिज़ियत से कीनो करंदासीं, साथों साथ कई गुंदण खपंदा। उनी गुंदणे में जा, उनी असबाबे में जा अल्लाह ताला पा मोमिन के पा मुसलमान के ब अहम असबाब ॾिना आहिनि। दुनिया मथे हिकिड़ी सरसरी नज़र फिराईंदा, दुनिया जे मुख्तलिफ ममालिक में दुनिया कई आलात कई हथियार ईजाद किया आहिनि। हिकिड़ा इंसान जी बचाव लाइ, रेख ॾेख लाइ, जीअं हॉस्पिटल में आलात यूज़ थिए था, इस्तेमाल थिए था, ॿिया उहे हथियार जेको इंसानियत जे ख़ात्मे लाइ करे तैयार कया विया। अल्लाह तबारक व तआला पाते एतिरो वॾो करम कयो आहे, कलमो पढ़ण खां पुठियां एतिरो वॾो महिरबान थियो आहे जे अर्श अज़ीम जे रब ॿ अहिड़ा असबाब ॾिना आहिनि, ॿ अहिड़ा हथियार ॾिना आहिनि। जरा हथियार जी ॻाल्हि अचे त पंहिंजी नज़र कुआड़ीअ न गन मथे वञे, ॿियो पांखे अॻियां ॾिसोजे न, ॾातरो न, खओ न, लोट। अल्लाह करीम बहैसियत उम्मत मुहम्मदिया जो फर्द हुअण जे नाते अल्लाह ताला ब अहम असबाब, ब अहम सबब, ब अहम हथियार ॾिना आहिनि। उहो आहे नंबर पहलो दुआ जो हथियार। हिकिड़ो अलॻि टॉपिक है। दुआ जो अहिड़ो हथियार है जर सारा हथियार कुंद थी वञे,
कोई कानी कम न करे, कुटुंब कबीले वारा विछड़ी वञे, हॉस्पिटल में रजाऊं थी वञे, सारा असबाब टुटी वञे, माण्हू तंग थी वञे। अल्लाह कुरान अजीम में उन असबाबे की जै व्यक्ति इस्तेमाल के ऊपर जिक्र फरमायो है। अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम की सूरत में वो दुआ जो हथियार है। जे आम थे केड़ा पण बो खतर हालात अची वने, हिकिड़ो माण्हू समझे जी भाई आऊं ता गुनहगार आहियां, वाकई मां बड़े गुनहगार आहियूं, फरिश्तो कोई न आई, तो माण्हू चए यार सॼी ज़िंदगी मूं गुनाह कया, हाँ कुर लोटी अचां। न, इस शैतान जो वार पहलो इते झड़े तो जे हाँ ई सॼी ज़िंदगी गुनाह कया, हाँ कुरो कने न, अल्लाह तोखे दुआ जो हथियार ॾिनो आहे। तो सारा पिंड जा कियल पाप इन झोलीअ में खणी अल्लाह जे घर में अची हथियार फगाए। मुंहिंजा पालनहार तो अंबिया के न लोटायो, ऐं उन अंबिया जी कड़ीअ में जा आखिरी पैगंबर जो उम्मती आहियां। वाकई तू रब आई है, ज़र्रे ज़र्रे जो तोखे इल्म है जे मूं पाप केतिरा कया आहिनि, हैं मुंहिंजा गुनाह केतिरा आहिनि, अंधेरे में उजाले में ॾींहं में राति में हलंदे फिरंदे, पर अॼु सारा हथियार फगायां तो, आखिरी हथियार दुआ जो इस्तेमाल कयां तो। मुंहिंजा रब मुंहिंजे गुनाह जे मुतालिक तो जो कुर फैसलो है, ऐं अल्लाह जो वाइदो है जे जे ई हथियार फैलायो है, अल्लाह ताला कंहिंखे मायूस न लुटायो। पां वटि गुनाह आई कुरो आहे, पां गुरो कयो आहे, सजदा न आई थिया, ॿियो गुरो कयो आहे। मैं पां पंहिंजूं नियाणियूं त ज़मीन में दफ़न न कयूं, शराब जा अड्डा त पंहिंजे घर न आई, साहबा इकराम जी तारीफ़ खणी पढ़ो। जे उन्हीं माण्हूअ जहिड़ा अल्लाह जो दीन कबूल कयो तेरे किन फरसतीअ में हुआ, जहिड़ो उन्हीं के दौरे जाहिलियत याद ईंदो हो तो तड़फी उथंदा हुआ जे मुंहिंजा रब कहिड़ी ज़िंदगी हुई। पर जहिड़ो लोटी आया उम्मत मुहम्मदिया जो लक़ब जहिड़ो उन्हीं जे सर मथे ताज सजाणो, तेरो अल्लाह हट झोली फगाए न, अल्लाह उन्हीं के साहबा जो लक़ब ॾेई ॾिने। तो पां वटि पूरो पाप आई भई, कैसे थोड़ी रंजिश है, हैं कैसे थोड़ी कुछ पिछ ना है, चार सजदा ना है, ठीक है लौटी अचो, ई वड़ा पाप ना है, लौटी अचो। तो आज हथियार फगायो, सारे गुरूर जे हथियार के फगाए छॾियो ने। अल्लाह कुरान अजीम में एकदम धमकी से जो है, जेको मुंह वटा न तो घुरे, घुरण में जेके तकबर गुरूर थी तो उनके आप खाक मिला छॾियोसि। त पोइ ॿियो हथियार जेको आहे उहो आहे अखलाक जो हथियार। पंहिंजो माशरो पाण साम्हूं खुली किताब आहे, हिकिड़ी किताब साम्हूं खुलियल हुए, किताब जो दौर हुयो, मोबाइल जो दौर है, स्क्रीन खुलियल हुए, पाण खे ख़बर है क्या सॉफ्टवेयर अॻियां अचनि था। पंहिंजो माशरो A to Z, कोई जात पिन मथे न गिने, पूरो माशरो, अहले कच्छ समझो, अहले पच्छम समझो, अहले मुस्लिम समझो, अहले तौहीद समझो, सॼो माशरो बेरो कयो। पंहिंजे माशरे में कई मसाइल उरूज मथे आई। उन्हीं मिड़ी मसले में जा हिकिड़ो मसलो फिल वक़्त जो माशरे ला करे ॾींहं ॾींहुं पुर ख़तर बनंदो वञे। चए न निंढड़ो रोग हुए, थोड़ो को आराई निकिरे, थोड़ो गोबरो निकिरे, उनजो टाणे इलाज कयो वञे, पटी कई वञे त उहो पिण जे उन परिस्थितीअ में अची वञे। पर जेकॾहिं न कयो वञे त उहो रोग वधंदो वञे। त पंहिंजे माहौल ऐं माशरे में हिकिड़ी अखलाकी गिरावट आहे। अखलाक जेके पाण उनखे हुस्न अखलाक चई सघूं था। कुरान अज़ीम जी जेको मां आयत पढ़ी हुई, उन आयत में अल्लाह ताला इहे चीज़ ॻाल्हि बयानु कई आहे। ऐं न्यारियो हिकिड़ो छॾे ने ॿिए माण्हू जी ज़बान मथे शिकायत आहे। को चए छोरा नथा मञे आऊं गुरू करियां, आहे न। को चए बावा नथो मञे, बावा टावर छॾे वियो। जंहिं कुछड़ सेखारियो, जंहिं हलणु सेखारियो, जंहिं पालणु सेखारियो, जंहिं चॾियूं बदिलायूं, उहो टावर छॾे वियो आहे। अखलाक भई ना छॾे वियोसि पाण। चए बावा हा न आहे, बावा ॿुधी न आहे, बावा वॾो थी वियो आहे। भई वॾो थियो आहे, तोखे वॾो करे ने पोइ थियो आहे। अखलाकी पैमाने मथे हिकिड़ो सरसरी नज़र विझो, ख़ुसूसन नौजवान पारियासीं। वॾे नंढे जी अहमियत ख़तम आहे,
मर्द औरत की अहमियत ख़त्म है, आलम ज़ाइल की अहमियत ख़त्म है। हिकिड़ो आलम है, हिकिड़ो जाइल है, हिकिड़ो मियाजी है, हिकिड़ो मौलवी है, हिकिड़ो मुतवली है, हिकिड़ो हाजी है, हिकिड़ो नमाज़ी है, हिकिड़ो बेनमाज़ी है। ये माने इस्लाम हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे पांखे कहिड़ी ज़िंदगी गुज़ारणी आहे। त आई हर ॿियो माण्हू जे ज़बान मां शिकायत सुणंदा, कंहिंजो घरवारी से ताल्लुकात ख़राब आई, कंहिंजी घरवारी जा पंहिंजे शौहर से ताल्लुकात ख़राब आई, औलाद जा वालिदीन से ख़राब आई, वालिदीन जा औलाद से ख़राब आई, ऐं पाड़े वारे जा पाड़े से ताल्लुकात ख़राब आई। दरअसल मसलो पूरो आहे जे पां अखलाकी लेवल मथे दुनिया में किरी चुका आहियूं। अगर चे हिकिड़ो माण्हू सम्झे जाओ नमाज़ पढ़ां पियो, सजदा कयां पियो, पर अञा गचपंद लमो आहे, अञा गचपंद लमो आहे। इन लाइ करे पांखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो रस्तो ॾिनो आहे, अदुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। पाण लाइ करे दुनिया जेल खानो आहे, जेल माण्हू कीअं गुज़ारे, न पिंड जी मर्ज़ीअ से उथी सघे, न वेही सघे, न कंहिं से ॻाल्हाए सघे, न कंहिं से ॿोले सघे। अल्लाह तमामु उम्मत मुसलमान के कैद खाने में महफूज रखे, पर वो मसलो हिकिड़ो अलॻि आहे त पां बहसियत कैद खाने वारी ज़िंदगी गुज़ारणी है। हर को पांखे साम्हूं अची वियो, पंहिंजी कंहिं से ॿोला चाली न आहे, पांखे ॿ चारि अखर चई लाथई त पंहिंजो फर्ज़ बने थो जे पां हुनखे चऊं न पासो करे हलियो वञे। अच्छा रस्ते में वञो बाज़ार में पांखे कुते जले लाथई, छेतो है या सियाणो है जले लाथई, त पां कुते खे चक विझंदासीं? वो तो कुतो हो जले लाथई, त पां हुन सां कुता थींदासीं? इते ज मिसाल मिले थी कि अखलाक जो इंसान किन हंध ते किरल आहे। जे हिकिड़ो माण्हू पां साम्हूं जिनावर जो सलूक करे थो त पां इंसान थी हुन सां पेश अचो, न ई शरीयत जो उसूल है न जे पंहिंजी पक्ष जो पां से बरोबर है त पां हुन से बरोबर है, ऐं अखलाक में बरोबर है न, कतई इजाज़त न आहे। पां मां पंहिंजे फरीअ जो जानवर ॾुखी न थियणो खपे। इस्लाम ऐसुदी हदूं पार कई हुई ने पां सम्झो जे इहा ज नेकी आहे, हिकिड़ो माण्हू सजदा करे पियो, उमरो करे आयो, त ई बहु ख़तरनाक चीज़ूं आहिनि। ठीकु आहे नेकी ज़रूरी आहे, न्यारो पां पंहिंजे कंधे मथे डिग पंहिंजा अहबाब दफ़न कया आहिनि, डिग ॾटे आया आहियूं, पां ॿिनी जो वारो अची थी त वाट लॻी पई, पैसे वारो हुए, ग़रीब हुए, हाजी हुए, मियाजी हुए, मौलवी, ये तो वाट लगी पे किंटाण सख्त थींदो रवाना। त इन्ही माण्हू वेले में जा पां पिंड होटल ते वही, घर में वही, रिहाणी में वही, जर मौल जो तज़किरो, मैयत जो तज़किरो अचे, दुनिया में जर माण्हू वहंदो रहे थो न वहंदो रहे थो, तर उनखे ॿी चीज़ें जी वजह से यादि करे में अचे थो। माण्हू ॿ चीज़ें जी वजह से यादि करे ईंदा। नंबर हिकिड़ो अखलाक की वजह से, नंबर ॿ बद अखलाकी की वजह से। इन्ही ॿिनी पॉइंट तव्हांखे सम्झायां। जे हिकिड़ो माण्हू नेक न आई, नमाज़ न आहे पढ़ियो, जुमो न आहे पढ़ियो, ऐं मस्जिद में न आहे डरियो, पर अखलाकी लेवल मथी माण्हू अहिड़ो ऊंचो आहे, एतिरो ऊंचो आहे, न माण्हू सां बि भलायूं कयां, माण्हुनि जूं सुलाहूं कराए, माण्हुनि जा फ़ैसिला कयां, ऐं माण्हू फितने नूं बचाए, ई माण्हू बग़ैर नेकीअ जे दुनिया में रुख़्सत थी वियो। नेकी हुअणु ज़रूरी आहे, ईअं न सम्झो जे मौलाना चए भई बग़ैर नेकीअ जे रुख़्सत थी वियो कामयाब आहिनि, न। इहा हिकिड़ी मिसाल ॾियां जे दुनिया में बग़ैर नेकीअ जे माण्हू रुख़्सत थी वञे, ने अखलाकी लेवल मथे हुनजो मियार ऊंचो हुए, त माण्हू वही ॻाल्हि कंदा जे माण्हू वीचारो नेक न हो, कुर चवंदा वीचारो नेक न हो, नमाज़ कॾहिं न ॾिठो हो, पर भई अखलाक में अहिड़ो हो, मुंहुं जी हुन से रिहाण थियल हुई, असीं हिन जे पाड़े में रहूं था, न कंहिं ते खूटू केस कयं, न कंहिं ते खूटी फरियाद कयं, पिंड जो खाईंदो पिंड जो पचाईंदो। तसवर कयो जिन माण्हू नेकी न आहे हुनजो ज़िक्र कहिड़ो थी पियो पुठियां क़ीमती। हाँ इन ही जगह मथे हिकिड़े तहजुद गुज़ार के रखो, इन ही जगह मथे नेकोकार माण्हू के तवाफ़ करे आयो उनके रखो, हज करे आयो उनके रखो, मौलवी डिग्री किनी आयो उनके रखो, भेरो मिणी के भेरा रखो। ई माण्हू दुनिया में रुख़सत करे वियो। हाणे अखलाकी म्यार में माण्हू छणल आहे, घोपण हुए, पड़ोसी के दबायो है, कहीं गार गंद कही है, कहीं जमीन दबाई है, कहीं खोटो इल्जाम आयो है, खोटो गवाही देनी है ना, बड़ा अखलाकी लेवल में अचे तो। हाँ ई माण्हू नेकी होने के बावजूद दुनिया में वहंदो रहो, नेकी है वहंदो रहो। माण्हू जर ॿिए के दफ़न करण वेंदा न त कन में चवंदा माण्हू नेक हो, माण्हू कहिड़ो हो, नेक हो। ही जर मांदलो काफ़िलो वियो इन बिरो उमरे ते वियो, माण्हू ॻाल्हि कंदा, यादि रखजा। पर मसलो करो हो जे अखलाक में किरल हो माण्हू,
खोटू फरियादियूं कंदो हो, खोटियूं ज़मीनूं दॿाईंदो हो, खोटा केस कंदो हो, खोटियूं गवाहियूं ॾींदो हो, अखलाक में ख़ासो न हो। हाणे जॾहिं ई माण्हू अखलाक में दुरुस्त न आहे त न्यारो इन्ही माण्हू जी नेकीअ जो अंजाम कुर थी वेंदो। अल्लाह जे पाक पैगंबर इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए। साहबा जी मजलिस बर्पा हुई, साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घेरो आया वेठा हुआ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछे, मुझा साहबियो आजी नज़र में मुफ़लिस माण्हू केर आहे? त साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन पिन जे अक़ल इल्म जे हिसाब सां चऊं जे अल्लाह जे रसूल असांजी नज़र में मुफ़लिस माण्हू आहे जंहिं वटि धर्म दीनार न वए, खाधे जो न वए, ग़रीब माण्हू आहे मुफ़लिस। ऐं उर्दू में मुफ़लिस चए पियो हुनखे दा उहो माण्हू मुफ़लिस आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, न्यारियो मुंहिंजा साहबियो, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको क़यामत जो ॾींहुं नेकीअ जा अंबार खणी अची ईंदो। ऐं तसवुर कयो अल्लाह जे रसूल कीअं सम्झायो आहे। पाण तसवुर कयो जे पंहिंजे महिरबान रसूल पांखे कीअं तरबियत ॾिनी आहे। मुंहिंजा साहबियो, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको नेकीअ जा अंबार खणी अची ईंदो। अंबार सम्झो था? ॾूंगर। ॾूंगर में हज हूंदा, उमराए हूंदा, ताजुद गुज़ारी हूंदी, रोज़ाए हूंदा। इहा का पहाड़ खड़ी क़यामत जे ॾींहुं मैदान महशर में हाज़िर थींदो। जिबो दुनिया हिते वकील माण्हू रखी लाइ जज खे खुटाए वेझे, अॻेवान खे खुटाए वेझे, उते त अदल जी कुर्सीअ मथे केरु हूंदो? रब। न रुश्वत जी ज़रूरत पवंदी, न वकील जी ज़रूरत पवंदी, न जज जी पवंदी। मीज़ान मथे अटल फ़ैसिलो करण वारो वाहिद रब हूंदो। हिन ज़बान खे अल्लाह लोक लॻाए छॾींदो, बाक़ी आज़ा खे अल्लाह ज़बान ॾींदो। पुछो कुरु कुरु कयां, पां कुरु कंदासीं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मैदान महशर में नेकीअ जा जरा अंबार खणी अची ईंदो, हिसाब लॻंदो, मीज़ान लॻंदो, फरियाद रसां ॾुखो अहिड़ा माण्हू अची ईंदा। अल्लाह ताला शिकायत कंदा, मुंहिंजा रब नेकियूं भले आई पर हिन मूं त ज़ुल्म कयो। अल्लाह फ़रिश्ते खे चवंदो हिनजी नेकीअ में हिनखे ॾेई ॾियो, जेतिरो ज़ुल्म कयो एतिरो। उहो रवानो थींदो त शिकायत ॿियो अची ईंदो, मुंहिंजा रब मुंहिंजी ज़मीन दॿायो आहे। ऐं अल्लाह चवंदो ॾियो ज़मीन जे बदिलो जेकी कयो हुयसि। ॿियो अची ईंदो, अल्लाह मूंखे गारी ॾिने हुए। टियों अची ईंदो, मूं ते खूटी गवाही ॾिने हुए। चौथो अची ईंदो, मुंहिंजो संग फिटायो आहे। पंजो अची ईंदो, मुंहिंजे कारोबार में टंग हणायो आहे न। अच्छा, ही शिकायतूं अची ईंदियूं पियूं मराए भई अल्लाह त अदल कंदो न। दुनिया त आहे न जेको पक सां लुड़ी वञे, गमे एतिरियूं नेकियूं करे वेंदासीं। अदल त अदल आहे, अल्लाह आदिल आहे। जहिड़े ई शिकायतूं अची पियूं त फ़रिश्ता रड़ कंदा, रब माण्हू नेकियूं पूरी थी रहियूं। भई ॾूंगर खणी आयो, अंबार वासे, उमड़ पूरियूं, अल्लाह पूरियूं थी रहियूं। ई मसलो न आहे, रब मसलो इहा जी शिकायत वारा न उबाई। त रब चवंदो आउं अदल जी कुर्सीअ ते या जेको शिकायतूं फरियादूं FIR तोड़ायो, इन जा गुनाह खणी हिन जे कंध मथे लधियो ऐं जहन्नम जे हवाले करे छॾियो। तसवुर कयूं पां, दिल जे कने से सोचियो, तहज्जुद गुज़ारी पां कई हुए, हज पां कयो हुए, उमरो पां कयो हुए, क़ुरान पां पढ़ियो हुए, नमाज़ पां पढ़ी हुए, मस्जिद पां आबाद कई हुए, ऐं नेकीअ जो वारस ॿियो थी वञे त पंहिंजी नेकीअ पांखे फ़ाइदो कोन ॾिनो। ऐं तसवुर कयूं पां, तसवुर इतने अल्लाह जे रसूल स्टेप बाय स्टेप, बख्ठी ब बख्ठी, सीढ़ी बि सीढ़ी समझायो है जे मामलात हीअं थींदा, मामलात हीअं थींदा। हाणे माण्हू हिकिड़ो कर लखों रुपया लॻाए हज करे आयो है, उते माण्हू फरियाद वारो आयो जी भई हज हिनखे ॾेई ॾियो। हिकिड़ो माण्हू सियारे में मसो करे ताजुद गुज़ारी कयईं, शिकायतदार आयो ज़मीन दॿाए ॾियो ताजुद हुनखे, पाण केॾा वेंदासीं? त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, मुंहिंजी उम्मत जो मुफ़लिस माण्हू उहो आहे जेको क़यामत जो ॾींहुं मैदान महशर में नेकीअ जा अंबार खणी अची ईंदो, नेकियूं मणे वेरा छॾींदो, ॿिए जा गुनाह लादे जहन्नम रसीद थी वेंदो। त पाण इन वाक़े मां हिकिड़ो रिज़ल्ट कढी सघूं था जे रुॻियूं नेकियूं कमु कीन अची वञूं। ठीकु आहे, नेकी ज़रूरी आहे, पर साथो साथ जे रोखी मानी नथी वणे, गुंदड़ खपे थो, ते नेकी जे साथो साथ कई अमाल बहैसियत उम्मत मोहम्मद या पाण खे खपंदा।
अने इस्लाम जी पूरी तारीख़ खणी पढ़ो, पूरी तारीख़। दीन जिते जिते पकड़ियो है, इस्लाम जैं जैं कबूल कयो है, वो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक के ॾिसी कयो है। हाणे मसलो ये अचे थो जे मौल साहब त चए पे नेकियूं कम न अचीनियूं त कुर कयूंसीं। मौल साहब नेकीअ कयूं पिया, उमरो करे आहियूं, हितां हुतां खणी हज करे आहियूं त हाँ कुरो कयां। त मौल साहब जो हिन में कीअं न, क़ुरान अज़ीम पांखे रस्तो ॾिनो आहे, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, आला करे नमूनो मो आजो रसूल बनायो है। हाणे आजो रसूल जिंदगी केड़ी गुजारे हुए ई आंखें न्यारे जो है। कीअं न्यारे जो है? खणो साहबा जी तारीख़ न्यारियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जा जितरा रिश्ता आई उन्हीं मिड़ी रिश्ते में रही कटियो है, बहैसियत पे वालिद कटियो है। जे पे जी जिंदगी केड़ी हुई थी? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 4 नियाणियूं हुयूं, उन्हीं 4 नियाणी जी ऐं तारीख़ खणी पढ़ो जो उन्हीं नियाणी पे जे बारे में को शिकायत दर्ज कराए हो। पे रही ने अल्लाह जे रसूल केड़ी जिंदगी गुजारी है, बहैसियत शोर जिंदगी गुजारी है। घरे वारो 11 घरे वारियूं निकाह में हुयूं। हिकड़ी माई साहबा जी तारीख़ खणी पढ़ो, कंहिं पर औरत जी तारीख़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरे वारी जी हिकड़ीअ जी शिकायत रखी वई, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी जिंदगी मूंखे लान तान कयो। पावटा त हिकड़ी नथी संभालजे, लियो दूतल न हुए तंहिं गार, जोड़ो हूंदो पियो हुए तंहिं गार, मानीअ में आटार अची वञे तंहिं गार, साग में वार अची वञे तंहिं गार, है ना भाई। पंहिंजी तारीख़ रही से आके सुणायां तो आऊं पहिरों आजीज कौम जो माण्हू। पर आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ई मामलो न हो, खातो अचींदो हो, पसंद न अचींदो हो, न खेंदा हो। कहे कुरो है अंधी विए वो ॿिया अल्फाज आप न के चए आऊं अॻियां नथो पहुचां। बहरहाल बहैसियत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शोहर बहैसियत ससुर सोहरे की जिंदगी गुजारी है। हजरत अली जी तारीख़ खणे पढ़ो, जे दामाद हुआ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बहैसियत जमाई तो के अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदे तान क्यों हो, कदे बिन जे नियाणी जो ऊपर खाए आयो हो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऊपर नियाणी हुयूं। तारीख़ खणी पढ़ो उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, पुछो जो उस्मान तो के मदीने जी पीर कदे की चयो हो? तो भाई जिंदगी जे हर प्लेटफॉर्म ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी गुजारी। अहिड़ो न समझो जे पंहिंजा रिश्ता ही अल्लाह जे रसूल जा रिश्ता न हुआ, ना। हर रिश्ते में रही अल्लाह जे रसूल सेखारियो जो भाई मुंह हीअं कटियो आहे। इन जे अलावा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन वटि साहबा इकराम अचनि था। साहबा तो साहबा हुआ, नेकी मुठिया थोड़ पौंदी पई हुई, जे पंहिंजी दुनिया मुठिया बाजार में थोड़ चोट आई। किता नेकी मिले, किता आखिरत जो सुराग मिले, दुनिया में हथ कढो न जन्नत जे मेवे पे राजी। साहबा तो साहबा हुआ ना भाई। कुरान जैसे जो अल्लाह आ से राजी ऐं रब से राजी, पाके तो दूसरी ना थे आऊं तो से राजी तू मुझसे राजी हैं। कुरान उन्हीं गुर जो रब आ से राजी ऐं रब से राजी, पाके पे कदे ना जो पुत्र आऊं तो राजी तू मुंह ना जो। जैंजी जन्नत जो सर्टिफिकेट लाइसन अल्लाह अर्श अज़ीम तालायो हो, ओ मारू उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा चेंता अम्मा चयो त जी अम्मा चयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखलाक जे मुतालिक असांखे ॿुधाईंदी जी कहिड़ा हुआ। ॼाणो था खर ये की लक़ब न मिलियो हूंदो दुनिया में जिंदगी गुजारण जन्नत जो लाइसन मिली वञे, ये न मिलियो हूंदो। अम्मा चे जी अम्मा अम्मा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अखलाक कहिड़ा। हाणे पुछी ने मश्करियूं करे वारा न हुआ जे ओड़ी जिंदगी असी गुजारियो एतिरे लाइ। माई आयशा जो साबियो कुरान नथा पढ़ो, चो तो कुरान पढ़ो था, चे तो जेकी कुरान में आयो है ये मुझे आका जा अखलाक हुआ। तो कुरान तो पाण वटि ऊच पियो 12 वारो, जेकी कुरान में आयो है ये मुझे आका जा अखलाक हुआ। तो कुरान घुर्जे लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। हाणे पंहिंजी जिंदगी मथे डिपेंड करे तो जे पाण किन डिगर मथे आहियूं। मासूम अनिल ख़ता अल्लाह जे रसूल मथे
वो अचो बहसियत वजीर आजम, मुल्क जो वजीर आजम रही अल्लाह जे रसूल जिंदगी गुजारी हुई ऐं इस्लाम जी तारीख़ खंगाले छॾियो के हिकिड़े राया पब्लिक जे माण्हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ FIR दर्ज कराई हुए कलमो पढ़े खां पुठिया, या हिकिड़े माण्हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तान तशरीह कई हुई जंहिं पर नालो गिड़ो चयो त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं पर नालो गिड़ो त चयो त सलामुल्लाह अलैहि। कुरेला जी भाई उन साम्हूं वज़ीर आज़म थी पर ज़िंदगी गुज़ारियो नी हीअं गुज़ारी वञे थी। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेठ थी, सेठ समझो था घणा खरा पाण में सेठ जाई, को कतराठी है, को गाड़ीअ वारो है, को कीअं है, को कीअं है ना, घणा खरा सेठ जाई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेठ थी पर ज़िंदगी गुज़ारियो। हिकिड़ो मस्जिद जो मौलवी है, ये सेठ है भाई, हेतिरी रया मड़ाई वेठी है पाणे पाणे मुंहिंजे हथ में है, ऐं सेठ या मस्जिद जो मुतवली ये सेठ है। सेठ थी पर अल्लाह जे रसूल जिंदगी गुज़ारे, ये कीअं गुज़ारजे थी। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइए था जे मदीने जी मीर इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मो ॾह वरे ख़िदमत कई भाई। हिकिड़ो ॾींहुं वे, ॿ ॾींहं हुए, 4 ॾींहं हुए, 2 महीना 4 महीना त न ख़बर पए, 10 वरे केतिरो लंबो अरसो आहे। 10 वरे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूं सेवा ऐं ख़िदमत कई। ने पां त एतिरा अकल वारा आहियूं, एतिरा अकल वारा आहियूं, जी पग खणे न माण्हू सुञाणे आहिनि, माण्हू ही कीअं, आउं त सुञाणी लाहियां माण्हू पग खणे भई, तूं कीअं सुञाणे। हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु त ईअं चए पियो, तो को इल्म गए पे मारू पग खणे न सुनणी लाया जी जानी है, गिलाखोर है, चोर है, चीटर है, ये वाया वाया तू गाली सुनी ने फेर न करना जै सुधी तहकीक ते न पहुंचो। बहरहाल हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो जे 10 वरे मो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सेवा कई। 10 वरे में कदे मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उफ न चए। उफ समझो था, पावट 4 मजूर लगल हुए, पास हाजी जो मां जो गारी दी होता कहीं सेठी जी मोए मां मोपेट सुई हुई। 8 ॾींहं वीचारे राशन न वे, जुमे ॾींहुं पैसा कोन अचे, जे मरे तो भाई उन मजूरी कयईं, उनजा बच्चा वीचारा बुखिया हुआ ठाही करे, अटो न आई तो पैसा गिनण आयो है, सॼो महीनो तो जी रोड़े ते गाड़ी थोड़ाए जरा महीने ॾींहं पगार गिनण आयो तो जे मरे तो। मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम के अनस चए तो जे मूंखे कॾहिं उफे न चए भाई। 10 वरे में हथ अनसर त ग़लतियूं थी वञूं, कॾहिं पाणी हाराइणो हूंदो, कॾहिं अल्लाह जे रसूल चयो न अनस वञ त अनस लहे वियो हूंदो, कॾहिं चयो न वञ अनस हलियो वियो हूंदो। 10 वरनि जो लंबो अरसो आहे न, पोइ 4 महीना कंहिं नौकरी करे तो कई ग़लतियूं थी वञे थियूं। 10 वरे अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो जो 10 वरे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सेवा ख़िदमत कई, मुंहिंजे आका कॾहिं उफ न चयो। पांचो न उफ ही कम खोटो करे न, ये करे ज़बान में नसो तब उन रसूल जो उम्मती आहियूं, बहसियत सेठ अल्लाह जे रसूल जी जिंदगी गुज़ारे ये गुज़ारियूं। हाँ, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेल जो सिपे सालार जेके पा जेलर चो, अदालत जो सिपे सालार जेके जज चो, ये थी जिंदगी गुज़ारी है। साहबा इकराम रिज़वान अल्लाह अलैहि अजमैन टाइम वेडी हिकड़ी गाल छोड़ा मुझी गाल के खत्म कया। साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन के सफर ते हुआ। सफर साहबा जो चालू हो, जहाज हो न, रेल हुई न, बस हुई न, छकड़ो न हो, उठ हो, घोड़ो हो, पग हुआ, गडोड़ हो, खच्चर हो, साहबा जा सफर आम खास चालू होता हुआ। के सफर ते निकरिया, मदीने नु थोड़ो अॻियां पंधिया त हिकिड़ो माण्हू मिली वियो। माण्हू केरु मिलियो जे साहबा इकराम जे क़त्ल में साज़िशूं कंदल माण्हू, साहबा के शहीद कराइंदल माण्हू, अल्लाह जे रसूल के क़त्ल करण जा प्लान बनाइण वारो माण्हू। कहिड़ो माण्हू? इस्लाम जो दुश्मन। हाणे ई माण्हू साहबा इकराम के मिलियो आहे। साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन बाह में जलियो हुयो, सीधा मस्जिद नबवी में कोठे आया ऐं तसवर कयो रस्ते में उन माण्हू के उफे न अचो। पांखे पंहिंजो मुजरिम जुड़ी वञे, घारी केतिरी हुयूं त अल्लाह ॼाणे थो, पर पां टंगे मां जोड़े वेठो, बाएं मां जोड़े वेठो, उन जी ज़िंदगी टारे छॾी। अंसर हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी हिकिड़ो मुजरिम माण्हू ज़ाहिर में कातिल माण्हू आहे, ज़ाहिर में इस्लाम जो दुश्मन माण्हू आहे। साहबा इकराम के रस्ते में मिलियो, साहबा कोठे आया, मस्जिद नबवी में आया, मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम की जो फलाणो माण्हू जो अल्लाह जा रसूल, मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि मैसेज तोड़े से बधी छॾियो।
भाई मस्जिद जे थोड़े से बदे में आयो हिकिड़ो जज जंहिं वटि फौज है, जंहिं वटि फोर्स है, जेको मुल्क जो गवर्नर है, जेको मुल्क जो सुल्तान है, ऊ माण्हू केर? मदीने जो मीर इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा। पुछंदा कुरो राय है भला? अल्लाह जा रसूल पुछंदा उन कैदीअ खे कुरो राय है? तर उन चएं जेकॾहिं मूंखे क़तल करे विझंदा, मारे विझंदा, तव्हां उन ॻाल्हि जो मुस्तहिक़ आहियां, मूंखे मारे विझो। उन पिंड क़बूल है। जेकॾहिं मारणो आहे, क़तल करणो आहे, तव्हां हिन ॻाल्हि जो लाइक़ आहियां, मूंखे क़तल करे विझो। पर जेकॾहिं मूंखे आज़ाद करे छॾाईंदा त आजो एहसान किन जुटलाईंदुसि। हुन माण्हू कोन चए जे मूंखे छॾाईंदा भले मूंखे जलिया आहियो, आजो कातिल आहियां, पर जेकॾहिं अल्लाह जे रसूल मूंखे छॾारिया तव्हां आजो एहसान फरामोश किन ॾींदुसि, हिन एहसान जो बदिलो आखे ॾेई ॾींदुसि। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम हलिया हुया। भाई ॿियो ॾींहुं आयो, अल्लाह जे रसूल ऊज सवाल कयऊं, उन माण्हू ऊज जवाबु ॾिनई। टियों ॾींहुं आयो, अल्लाह जे रसूल ऊज सवाल कयऊं, हिन माण्हू ई जवाबु ॾिनई। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम साहबा जी जमात खे सॾु कयईं, मुंहिंजो साहबी हो, हिन माण्हू जो बंधन खोलियो, रवानो कयो। साहबा हैरत में अची विया, माण्हू कातिल है, साजिशूं करे पियो, अञा इस्लाम खे ॾोक ॾिए पियो, ने असीं छॾारियूं? अल्लाह जे रसूल फरमाए जे बंधन खोलियो। साहबा इकराम त समेना व अताना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। आग में मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुक्म हुदुल कूदे लाइ तयार हूंदा हुआ। कफन मौत जा पिण जा कफन सर मथे बदल हूंदा हुआ। उहो माण्हू हुक्म आयो, छॾे ॾियो। हिकिड़े माण्हू खे थिए था करो नी, सीम मां ज़ालिम खे जलिया आहियूं यार, छॾारियूं कीअं? हथ कढो, भले अॻो वञी पोइ पाण चिपल कढोसि न। साहबा इकराम हथ कढियो, उहो माण्हू जरा खां अॻियां वियो, अॻियां तालाब हो, गुसल कंहिं पाछो लोटी आयो, चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह जे रसूल फरमाया असां तव्हांखे छॾे ॾिनो। चवंदा अल्लाह जे रसूल छॾिया तेर जर पिण जो बनाए लाथा। न्यारो न अल्लाह जे रसूल तकीर कएं, न खुतबो ॾिने, न दरस ॾिने, सिर्फ़ रहम जो मामलो, हुस्न अखलाक जो मामलो, साहबा जो हुस्न अखलाक जो मामलो। ए माण्हू अखलाक से एतिरो मुतासिर थियो जे यमन जो गवर्नर है, राया हुते वेठी है, मदीने जी मस्जिद नबवी में चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। केर? सुमामा बिन उसाद रज़ी अल्लाह ताला अन्हु। कोई माण्हू वञे थो, चए थो अल्लाह जे रसूल आउं त वञा थो, कलमो पढ़ियो या पोइ मुंहिंजा आका ऐं यमन जो गवर्नर आहियां, हितां वञा थो, पोइ मके में जेकी माण्हू रहिया उन मणी जो अनाज बंदि करे विझंदुसि। कोला तो पंहिंजे इस्लाम वारा न आहे। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए इस्लाम में इजाज़त नथो ॾे सुमामा, जीअं तुंहिंजा राबता चालियो ऐं उन खे अन ॾींदो रहो। जीअं असां तो सां सलूक कियो आहे, ये सलूक करे त उहे चवंदा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। तो मुसलमानो पंहिंजो माशरो जेको आहे कई बीमारी में मुलविस है, पण बहैसियत उम्मत मोहम्मदिया जा अफराद होने के नाते पंहिंजा हिकिड़े शोबे में कम से कम 50 ग्राम त भू अचणी खपे जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती है। पां सजा कोरा आहियूं तंहिंजो कोरो, पड़ोसी पामा कक, मां पामा कक, पे पामा कक, मौलवी पामा कक, मुतवली पामा कक, मस्जिद पामा कक, त पां अहिड़ी ज़िंदगी खे कयूं कोरो जंहिं ज़िंदगी जो अल्लाह कुरान में प्लेटफॉर्म ॾिनो आहे, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन। त पां ज़रूरी न आहे कि हिकिड़े ॾींहं में को अखलाक ने पां अखलाक कोई खे सम्झंदा ख़बर आहे। हिकिड़ो माण्हू हेठि कंधि करे फिरे पियो, दाढ़ी छॾारे टूपी पहिरे आहे, टुवाल विधो पियो, हेठि कंधि करे भई कंहिंजी पचार नथो करे, अहिड़े अखलाक ज़रूरु कयूं। आड़े में ज़ना पाड़े में थी पियो कुझु नथो, हिन अखलाक खे ज़रूरु कयूं। इहा अखलाक न आहे जे भई हक़ ई हक़ चो, ज़ालिम खे ज़ुल्म जो बदिलो छो, जाबिर खे हुनजी जाबिरियत ॾेखारियो, पर अखलाक अहिड़ो हुए जंहिं आम मथे अचे ताईं दरगुज़र जो मामलो फरवा छॾियो। हिनखे अखलाक चयो वञे थो। ई न आहे जेको हेठि कंधि करे फिरे पियो कंहिंजी पचारे मुंहुं पां कंहिंजी पचारे पां खेत्र में वेठो आहे, खेत्र में वेठो ईअं पर तो ते ज़िम्मेदारियूं केतिरियूं आहिनि, तुंहिंजे पाड़े में हालात बुरो आहे, तूं सीम में वेठो तंहिं से को आजो ई उम्मत मां निकिरी वए, तूं गाॾी हलाए बि तंहिं से को तूं जन्नती थी वए, तूं हज करे आवे तंहिं से को तोखे सर्टिफिकेट मिली वियो ना। मुसलमानो कई गुंदड़ा कई मसाला खपंदा आख़िरत में उकरेला करे,
ले वो मसाला वो गुंदना मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम की जिंदगी में हुआ जे वो जिंदगी पा अपनाईंदासीं तो दुनिया में कामयाब है, आखिरत में कामयाब है। अर्श अजीम जे रब और दुआ गो यहाँ रब ताला पंहिंजे तमाम माशरे के हुस्न अखलाक वाली जिंदगी गुजारण की तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे माशरे के बद अखलाकी नु बचाए। अर्श अजीम जो रब जेकी बीमारी मिणी की शिफा कामिला आजिला नसीब फरमाए। अल्लाह ताला जेकी अहले तौहीद दुनिया में रुखसत थी आए, पंहिंजा माइत्र पंहिंजूं भेणूं पंहिंजा भाउ दुनिया में जेकी रुखसत थिया आहिनि, अल्लाह मिणी के माफ़ फरमाए। अल्लाह उन्हीं के करवट करवट आराम नसीब फरमाए। अल्लाह पा गुनहगार जी दुआऊं उन्हीं जे हक में कबूल फरमाए। अल्लाह उन्हीं जी कब्र के कुशादा फरमाए। रब ताला पंहिंजे वतन अजीज में अमन शांति अता फरमाए। अल्लाह ताला पंहिंजे दीन जी हिफाजत फरमाए। रब पाके एक नेक बनाए। अल्लाह जैसी जियारे मजहब इस्लाम मते कायम दायम रखे, पांचो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे। वमा तौफीक इल्ला बिल्लाह। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।